सिंधु माथरी जी तहज़ीब ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी अवां सां मुख़ातिब आहियां। अवां दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि जी वॾी महिरबानी जो अवां मुंहिंजे चैनल में दिलचस्पी वठी रहिया आहियो। जिन बि दोस्तनि अञा सूदो असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त चैनल खे सब्सक्राइब कंदा। अॼु पाण सिंधु सभ्यता ते आर्यन जे नामनियाद हमले वारे मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु पाण इन ते ॻाल्हाईंदासीं त आख़िर वेदनि में सिंधु नदीअ जी साराह छो थियल आहे। छा सिंधु नदीअ जी इहा साराह हिन देश ते हमलो करे उन ते कब्ज़ो कंदड़ आर्यन कई हुई, नामनियाद आर्यन कई हुई, या वेद लिखंदड़ हितां जा असुलका बाशिंदा हुआ। हिंदुनि जे मज़हबी किताब ऋग्वेद खे सॼी दुनिया जो आगाटो किताब करार ॾिनो वेंदो आहे, जेको सिंधु नदीअ जे किनारनि ते तख़लीक़ कयो वियो। ऋग्वेद में सिंध खे इंतहाई शाहूकार ऐं भरियो भाॻियो परगिणो करार ॾिनो वियो आहे। ऋग्वेद जे मंडल 10 सूकत 75 में लिखियल आहे त सिंध फसलनि में शाहूकार आहे, सिंध घोड़नि में शाहूकार आहे, सिंध रिथुनि में गाॾियुनि में शाहूकार आहे ऐं कपिड़े लटे ॻह ॻठे में शाहूकार आहे। सिंधु नदी सदा वहंदड़ दरियाउ आहे, उन जा किनारा माखी ॾींदड़ गुलनि सां सिंगारियल आहे। सिंधु सभ्यता जे ढुरकी पवण बैदि ऋग्वेद वारे ज़माने में बि सिंधु माथरी जी सभ्यता अहिड़े आला दर्जे ते पहुतल हुई जो उन वक़्तु संदसि साराह जा ढुक भरिया विया। ऋग्वेद जो हिकु ऋषि सिंधु दरिया जी साराह कंदे चवे थो, ऋग्वेद जो हिकु ऋषि सिंधु दरिया जी साराह कंदे चवे थो त ए सिंधु जॾहिं तूं मैदान मां वहीं थी तॾहिं बेशुमार खाधो पाण सां आणी थी, तुंहिंजो पाणी उत्तम आहे। ए सिंधु जेकॾहिं तुंहिंजी ख़ूबसूरतीअ जी भेट कजे त तूं नोवर्नी कुंहार वांगुरु आहीं, माना नई कुंहार वांगुरु आहीं। सिंधु सदाई जवान ऐं सदाई सुहिणी आहीं। ऋग्वेद में लिखियल गीतनि में सिंध ऐं सिंधु दरिया जी शान में कुझु हिन तरह चयो वियो आहे। सिंध घोड़नि में शाहूकार, रथनि में शाहूकार, कपिड़नि में शाहूकार, सुहिणनि गहणनि में शाहूकार, खाधे पीते में शाहूकार ऐं सदा ताज़ी उन में शाहूकार आहे। भागवंत सिंधुअ जा माखी ॾींदड़ किनारा आहिनि, गुलनि सां सिंगारियल। साॻे मंडल में हिकु ऋषि चवे थो त ए सिंधु जॾहिं तूं मैदान मां वहीं थी त बेशुमार खाधो पाण सां आणी थी, तुंहिंजो पाणी उत्तम आहे। ए सिंधु तुंहिंजी सूंहं पिणु नौवर्णी कुंहार वांगुरु आहे, तूं सदाई जवान ऐं सुहिणी आहीं। ए सिंधु पहिरीं तूं तरश्तमा सां पोइ सुसुरतू रिसा ऐं सवीती यानी सवात नदीअ सां वहीं थी, तूं कभा काबिल गोमी गोमल खे चयो वियो आहे मैतनू सां बि गॾिजी वहीं थी। एतिरनि नदियुनि जे गॾजण सां सिंधु नदीअ जे ओज जो बयानु कंदे ऋषि चवे थो त सिंधुअ जी गड़गाट धरतीअ तां उथे थी, उहा आसमान भरियो छॾे। सिंधु निहायत ज़ोर सां वहे थी ऐं मुंहुं मणियादार अथसि, निहायत सुहिणी आहे। संदसि पाणीअ जे आवाज़ मां ईअं पियो भाइजे ॼण मींहं जूं ओड़कूं गजगोड़ करे पयूं वसनि। इझा सिंधु ढॻीअ वांगुरु रभंदी पई अचे। ए सिंधु जीअं सुआ गायूं खीर भरियल ओहनि सां पंहिंजे फरनि ॾे डोड़नि थियूं, तीअं ॿियूं नदियूं जुदा जुदा हंधनि मां पाणी खणी तो ॾे रंभदियूं अचनि।
रशीद जहमल सिंधुअ जे भर्ती कंदड़ नदियुनि खे सिंधुअ ॾांहुं वहंदे ॾिठो। तंहिं महिल चयईं, तंहिं वक़्तु चयईं, ए सिंधु, जीअं को राजा युद्ध करणु निकिरंदो आहे ऐं पुठियां लश्कर हूंदो अथसि, तीअं तूं बि यानी शाहाणे शौकत सां नदियुनि जे अॻियां महनदार थी हली थी। तीअं तूं बि नदियुनि जे अॻियां महनदार थी हली थी ऐं ॿियूं नदियूं बि पलटणूं करे तुंहिंजे पुठियां ईअं हलनि थियूं ॼण त साॻीअ रथ में सुवार आहियो। हिक हंधि वरी चयईं, सिंधु, सिंधु अजीत आहे, सा सिधी वहे थी, संदसि वर्ण या रंग अछो आहे। सिंधु वॾी नदीअ जे पाणीअ में तिख घणी आहे ऐं चइनी पासे ॿोड़ा ॿोड़ करे थी। जेकी बि मुतहरक या चुरंदड़ शयूं आहिनि से अहिड़ियूं तेज़ रफ़्तार न आहिनि जहिड़ी सिंधु आहे। ऋग्वेद जे साॻे 10 मंडल में चयल आहे, ए सिंधु, वरुण देवता तुंहिंजे वहण लाइ घणियूं वाटूं ठाहियूं आहिनि। ए सिंधु, वरुण देवता तुंहिंजे वहण लाइ घणियूं वाटूं ठाहियूं आहिनि। जेकॾहिं, हाणे सुवाल थो पैदा थिए, जेकॾहिं वेद लिखंदड़ हिन खिते यानी सिंधु माथिरी जा असलूका रहवासी न हुया ऐं हू नाम निहाद आर्या नस्ल जा ॿाहिरां आयल हमले आवर हुया, त पोइ हुननि सिंधु नदीअ जे शान में छो क़सीदा ॻाया? सुवाल थो पैदा थिए, ॿाहिरां आयल हमले आवर आख़िर मफ़तूह देश जे दरिया जी छो था तारीफ़ कनि? हिननि खे त फितरी तौर ते वेदनि में पंहिंजे असलूके वतन जी साराह में गीत चवणु घुरिजनि हा। ॿाहिरियां हमले आवर हमेशह मफ़तूह क़ौम जी धरती, दरियाहनि, ॿोली, रीतुनि रस्मुनि ऐं सक़ाफ़त सां मुहबत न पर नफ़रत कंदा आहिनि। पर हिते इहो कीअं थियो त ॿाहिरां आयल हमले आवरनि पंहिंजे असुल वतन खे विसारे सिंधुअ जे शान में कसीदा चया? हाणे इहो तमामु वॾो सुवाल आहे। कॾहिं बि किथे बि कंहिं देश में इहो न थियो आहे त फातिहनि मफ़तूहनि जे शान में कसीदा चया हुजनि, उन्हनि जे माॻनि, दरियाहनि, ढंढुनि ढोरनि जी तारीफ़ कई हुजे। जॾहिं त अॼु मौजूदा दौर में बि अव्हां ॾिसो त जेकी माण्हू मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां लॾे सिंध में आया आहिनि, उहे पाण खे अॼु बि दहलवी, लखनवी सॾाइनि था। पंहिंजे दुकाननि ते, कारोबारनि ते दिल्ली चाट हाउस लिखनि था, लखनवी लॉन्ड्री लिखनि था। त आख़िरकार ही कहिड़ा अजीब क़िस्म जा हमले आवर हुया जिन पंहिंजे देश बदिरां मफ़तूह थियल क़ौम खे इज़त ॾिनी? ही तमामु वॾो सुवाल आहे। इन करे इते ई जॾहिं माण्हू वेद पढ़े थो त संदसि ज़हन खे झटको लॻे थो त ही वेद ॿाहिरां आयल हमले आवरनि जा लिखियल किताब न आहिनि, पर ही हिन देश जे माण्हुनि जी तख़लीक़ आहे। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। सिंधु माथिरी ते आर्यनि जे नामनिहाद हमले वारे मफ़रूज़े ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल जारी रहंदी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।